तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा हो। जिते बि हुजो सुखिया हुजो, सदाईं खिलंदा ऐं मुस्कराईंदा रहो। हिकु सौदागर हुयो, उहो जॾहिं पंहिंजे ॿेड़े खां लथो ऐं सामान पंहिंजो लहराए हेठि रखराई वापार जे लाइ, ॾिठईं त हिकिड़ो फ़क़ीर आयो हिन वटि ख़ैरात जे लाइ। हिन फ़क़ीर खे पैसा ॾिना ऐं फ़क़ीर खे चयाईं अचे वटि सौदागर। फ़क़ीर ॿाहूं ॿधी बीह रहियो, चए सौदागर तूं ई, ॿेड़ो तुंहिंजो सामान जो भरिजी आयो आहे, मां हिकिड़ो फ़क़ीर आहे, तूं मूंखे सौदागर थो करीं? चई हा, चई तूं बि सौदागर ई, मां बि सौदागर आहियां। चई न मां सौदागर न आहियां, मां त फ़क़ीर आहियां। चई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए फ़क़ीर। चई कहिड़ी? चई मां जेको सामान लहरायां थो पियो, इन्हनि जे बदिले मां छा वठंदुसि माण्हुनि खां? जो मां माण्हुनि खे ॾींदुसि छा वठंदुसि? चई साईं तव्हां पैसा वठंदव माण्हुनि खां, पोइ तव्हां हुनखे सामान ॾींदव। चई सही आहे इहा ॻाल्हि? चई सही आहे। चई मां जो तोखे पैसा ॾिना, तूं मूंखे छा ॾिनो? चई मां तोखे दुआ ॾिनी। चई पोइ तूं बि सौदागर ई न, तूं बि दुआ थो खपाई न। जेको तोखे पैसा ॾिए थो तूं हुनखे दुआ थो ॾीं, तूं बि सौदागर ई। चई मां फ़क़ीर आहियां। चई फ़क़ीर उहे हूंदा आहिनि जेके पैसा न आहिनि वठंदा, उहे वेही अलाह जो ज़िक्र कंदा आहिनि बसि। पोइ जेको माण्हू पुॻो उनखे खाधो पीतो अचे पचाए वञनि उतड़े। फ़क़ीर उहे हूंदा आहिनि। तूं बि सौदागर, मां बि सौदागर। मां सामान खपायूं त पैसा वठां थो, तूं दुआ खपाए पैसा थो वठी, तूं सौदागर आहीं। फ़क़ीर ओॾी महिल वियो। फ़क़ीर वञी सोचियो त सौदागर त ॻाल्हि वॾी करे छॾी, बाक़ी मां सौदागर आहियां, मां दुआ थो ॾियां, माण्हू मूंखे पैसा था ॾियनि। छा कयईं, गोदड़ी लाहे उछलियईं, सिधो आयो घरु। अचे पंहिंजा पैसा ॾोकड़ सभु खणी गॾु करे सिधो आयो मार्केट। उतां अचे हिन किताब ख़रीद कया, के स्कूल जा किताब, के मदरसे जा, जीअं क़ाइदो थींदो आहे, या ॿिया जेके किताब आहिनि, या उन टाइम में हिकिड़ी हूंदियूं हुयूं काठ जूं हिकिड़ी फरहियूं हूंदियूं जंहिं ते लिखी ॾींदा हुआ उस्ताद, ॿार पढ़ंदा हुआ, पटी लिखी ॾींदा उन्हनि ते, काठ जूं फरहियूं हूंदियूं, हुनखे मेट हणी पोइ उस्ताद उन में लिखी ॾींदा हुआ पटी ॿारनि खे। उहे हिन ख़रीद करे उतां हिकिड़ो गॾह वरितईं। गॾह जे मथां सथे किताब हर शइ खणी ऐं निकितो। ॿी त सवारियूं कोन हुयूं, गॾह घोड़ा इहे ई हूंदा हुआ। गॾह ते खणी निकिरी पियो ॿारहाड़ी में। ॿारहाड़ी में निकिरी पियो, उते जो वियो, माण्हुनि खे उते हिन जो ॾिनो। उतां माण्हू हिन मां वरिता, कनि किताब वरिता, कनि फरहियूं वरितियूं, कनि क़ाइदा वरिता पढ़ण जे लाइ। ऐं हिन खे चयो अञा तूं खणी अचु ऐं क़ुर पाक बि खणी अचु, उनजी मिठाई असां तोखे ॾींदासीं। असांजे रस्तो तमामु ख़राबु आहे, केरु खणी कोन थो अचे, शहर वञणु कोन थो थिए, अगरि तूं खणी अची त तोखे वठंदासीं, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदासीं। हे जो वियो उते त हिन हिकु ॾींहं में हिन जो वापारु इहो थी वियो, हर शइ हिन जी खपी वई। मोटी आयो, हिन छा कयो, हिकिड़ो मज़ूर कयईं ऐं हिकिड़ो गॾह ॿियो वठी हिन किताब इन्हनि खां भरे वरी हे निकिरी पियो, वरी ॿियनि ॻोठनि ॾे। उते वियो त हिन जो मिंट में ख़तमु थी वियो। उते वरी हिन खे माइनि चयो या ॿियनि मर्दनि चयो त तूं हे वापारु त करीं थो, तूं असां ताणी पहुचींदो, तकलीफ़ तोखे थिए थी, पोइ तूं भली पंहिंजो नफ़ो असां खां वठि, पर चोपूलूं थियूं या कपिड़ा थिया, इहे बि अगरि खणी अची त ॾाढो भलो कमु थी वेंदो। असांजो शहर वञणु कोन थो थिए, कमकार वारा माण्हू आहियूं। हिन छा कयो, मोटी आयो, 4-5 गॾ हथु करे हिन कुझु लटो कपिड़ो बि खयो, कुझु चोपूलूं, कुझु किताब खणी वरी निकिरी पियो। वरी ओॾे वियो ॿियनि ॻोठनि में वञी, उते हिन वापारु, हिन जो वापारु हाणे ॿारहाड़ी में वॾो हले पियो। हिन सोचियो हाणे शहर मां रोज़ु खणी थो अचां, उन खां बहितर आहे कंहिं 8-10 ॻोठनि जे विच में कंहिं ॻोठ में को मां प्लाट थोरो टुकड़ो वठी ऐं हुते हिकिड़ो दुकानु हणां वॾो, पोइ उतां मूंखे ॾियण में सहूलियत थींदी। हे आयो कंहिं ॻोठ में, उते हिकिड़ो नंढड़ो टुकड़ो वठी उते हिन हिकिड़ो दुकानु ठातो ऐं शहर में होलसेल जो ऑर्डर ॾेई आयो। हिन खे जेको त उते उठनि जे वसीले या घोड़ा टांगा उन्हनि जे वसीले हिन खे चयो सामान पुॼाए विया, लटा कपिड़ा थिया, चोपूलियूं थियूं, किताब थिया, हर शइ हिनखे उते मिले पई। हिन 4-5 मुलाज़िम रखिया, उन्हनि खे ॾिनई, तव्हां हाणे खणी ॻोठनि में सप्लाई कयो। उहो ॻोठनि में खणी सप्लाई कनि पिया, हलंदे हलंदे वॾो डीलर थी वियो बाक़ाइदे सां। हाणे उतड़े होलसेल जो हिसाब सां। हाणे उते हिन वटि परे परे जा माण्हू अचनि पिया हिन खां वठण जे लाइ,
ऐं ॿिया माण्हू बि वापारु कनि पिया जे हिन में होलसेल जे हिसाब सां खणनि पिया पंहिंजे ॻोठनि में उहे बि खपाइनि पिया। हे हिते वॾो सेठ थी वियो, हिन 8-10 नौकर रखे छॾिया जेको कमु हिनजो सॼो संभालनि पिया। हिकु जे हिनखे कंहिं पार्टी जो हिनखे सॾु मिलियो, जेके वापारी थींदा आहिनि सौदागरनि जूं, हे ओॾे वियो उन पार्टी में। जे हुन पार्टी में हे जो मानी पिया खाइनि, हिन जे साम्हूं उहो ई सौदागर वेठो जीअं हिनखे ख़ैरात ॾिनी हुई। उनजो हिनखे ॾिठो त हिनखे चई तूं मूंसां मिलजांइ, हाली मानी खाऊं। उन खां पोइ मानी खाधऊं, उन खां पोइ उन सौदागर हिनखे सॾु कयो, चई हेॾे आ, चई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं भला अॻ में फ़क़ीर हुए न, चई तोखे कीअं ख़बर पई? चई मां तोखे चङी तरह सुञाणा थो। मां जॾहिं सामान लाहियां पियो उते वापारु पियो कयां, तूं उते आहीं ख़ैरात जे लाइ। मां तोखे चयो तूं बि सौदागर, मां बि सौदागर, तूं उहो ई माण्हू आहीं न? चई हा सौदागर, मां उहो ई माण्हू आहियां। चई हाणे यादि तो कुझु आहे जो मां तोखे चयो तूं सौदागर आहीं? चई हा हाणे मूंखे यादि आयो आहे, वाक़ई तूं मूंखे चयो मां सौदागर आहियां। चई ॾे हवाले, तूं असांजी हिन सौदागरनि जी पार्टी में तूं कीअं आहीं? हिते सभु वॾा वॾा वापारी आहिनि, सेठ आहिनि, ज़मींदार आहिनि, हिन जी पार्टी में तूं कीअं? हिनखे चई ॻाल्हि बि तूं जो उन ॼाण मूंखे चयो त तूं बि सौदागर, मां बि सौदागर, उहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में वेही वई। ऐं मां वञी गोजड़ी खे उछले पैसा ॾोकड़ खणी, पोइ मां किताब खणी ऐं वापारु शुरू कयो ॿराड़ियुनि में। पोइ उते किताब खपाईंदो वरी लटो कपिड़ो बि खणी वियुसि, वरी चौंपलूं बि था खणी वञी उते वञी खपायमि। पोइ हर शइ जो वापारु वधंदो वियो। पोइ मां मुलाज़िम रखिया, पोइ के ॿराड़ीअ मां उते दुकानु वॾो खोलियो आहे होलसेल जो। हाणे उते 8-10 मुंहिंजा नौकर आहिनि जेके सप्लाई कनि था, ऐं ॿराड़ी जा काफ़ी माण्हू उते ईंदा आहिनि मुंहिंजो होलसेल जे हिसाब किताब सां उतो सामान जे खणी वेंदा आहिनि। ऐं मां होलसेल जो वॾनि शहरनि में घुराईंदो आहियां सामान। त हाणे अलाए महिरबानी सां मां हिन लखनि किरोड़नि में आहियां। हाणे तूं वारी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में वेही वई त मां बि सौदागर ई आहियां। मां चयो सौदागर वारो ई कमु करिणो पवंदो। त इहा अलाह मुंहिंजे मथां महिरबानी थियो। मां शुरू कयो, तुंहिंजी ॻाल्हि मां ज़हन में रखे छॾी त सौदागर आहियां मां। त अॼु अलाह जी महिरबानी सां नौकर चाकर मूंखे आहिनि, मूंखे बंगलो लॻो पिया, वॾे वापार सां मुंहिंजो उथणु वेहणु लॻो पिया, वॾी मुंहिंजी इज़त आहे। हाणे त तूं वारी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में वेही वई। सो दोस्तो काफ़ी माण्हू ईअं ई हूंदा आहिनि, अगरि ॿियो केरु को लफ़्ज़ चवे थो उन लफ़्ज़ खे ज़हन में थोरो रखिजे त हिन कहिड़ी ॻाल्हि कढी ऐं हिन छा चयो, ऐं उन ते माण्हू गौर ऐं वीचार बि करे त उहो छा मूंखे चई वियो, उनखे सम्झणु बि खपे। माण्हू हरू भरू लाहे पाए न बीहे त मां रुॻी हाणे पिना। उन सां गॾो गॾु ॿिया बि घणा ई तरीक़ा आहिनि रोज़गार जा, माण्हू को रोज़गार करे, माण्हू नंढे नंढे रोज़गार खां माण्हू वॾे रोज़गार ताईं पुॼंदो आहे। जॾहिं माण्हू कंहिं बि माण्हू इमारत ते चढ़ंदो आहे त उनखे ॾाकियुनि जो सहारो वठिणो पवंदो आहे। सिधो माण्हू भुल ॾेई उते कोन पहुचंदो आहे, पहिरियां हिकु ॾाको पोइ ॿियो ॾाको, ईअं माण्हू चढ़ंदो वेंदो आहे, तॾहिं माण्हू वञी ऊचाई ते पुॼंदो आहे। त सभिनि दोस्तनि जी महिरबानी, जेके बि काफ़ी माण्हू माठा जेके नंढे नंढे कारोबार खां अॼु उहे सेठियूं पिया था सर्जनि ऐं किरोड़नि में आहिनि। त सभिनि दोस्तनि जी महिरबानी, महिनत जेको माण्हू करे थो त उन जे मथां अलाह बि राज़ी थिए थो, पर महिनत हक़ लाल जी हुजे। ईअं न हुजे हिकूण जी ॿीण हणंदो वञे ऐं कंहिंजी मजबूरी जो को फ़ाइदो वठे। को मजबूर आहे त हाणे इन मां सस्ते अघ में खणा, ईअं करणु न खपे। जेको अघु आहे, जेको बि रेट हले थो, उन हिसाब किताब सां खणी त उहो ई माना उन कारोबार में बरकत ई पवंदी आहे। त सभिनि दोस्तनि जी महिरबानी, ज़िंदगी रही त वरी ॿी कंहिं वीडियो मिलंदासीं।